अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त कंहिं बि सियासी जमायत जे ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। सिंध खां पोइ पंजाब ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण लाइ पंजाब खे फतह करणु लाज़मी आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल जी सदारत हेठि पीपल्स पार्टीअ जी CEC जो इजलास थियो, जंहिं में मुल्क जे सियासी सूरत-हाल ते गौर वीचार कयो वियो। इजलास में बलोचिस्तान मां अॻवाननि जी पीपल्स पार्टीअ में शमूलियत पार्टीअ जी वॾी कामयाबी करार ॾिनी वई। मोदी खे अखियूं ॾेखारण ते बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी वाखाण पिणु कई वई। इजलास में चयो वियो त बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे असराइती सफ़ारतकारीअ जे नतीजे में कश्मीर मसइलो दुनिया में ॿीहर उजागर थियो आहे। इजलास में TTP जी धमकियुनि, MQM जे मुतालबनि ऐं नून लीग जी पॉलिसियुनि बाबति बि गौर वीचार कयो वियो। ॾखण पंजाब मां अहम शख़्सियतुनि जी पार्टीअ में शमूलियत बाबति बि मशावरत कई वई। ॻोठ किरण खान शोरो में सूबाई वज़ीर ॼाम खान शोरे जे बल्दियाती चूंडुनि हवाले सां रिथियल प्रोग्राम में PS 63 जे अक्सर टिकट होल्डरनि शिरकत न कई। सूबाई सदर निसार खोड़ो जी सदारत हेठि कोठायल इजलास में शिरकत खां बल्दियाती उम्मीदवारनि खे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जे PA एजाज़ खोसो फ़ोन करे शिरकत खां रोके छॾियो। अॻूणे ज़िले चेयरमैन बदर अहमद मेमण, सैयद शफ़क़त शाह, लियाकत कलेरी, वडेरो मोहम्मद थेबो, मीर अली नवाज़ टालपुर समेत केतिरनि ई बिना मुक़ाबले चूंडिजी आयल बल्दियाती उम्मीदवारनि इजलास में शिरकत ई कोन कई। PS 63 जे केतिरनि ई उम्मीदवारनि पारां इजलास में शिरकत न करण ते सूबाई सदर निसार खोड़ो पारां कावड़ जो इज़हार कयो वियो। टंडो आदम में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 95वीं सालगिरह जी तक़रीब ॻोठ पीरो फ़कीर शोरो में शोरो हाउस ते थी गुज़री, जंहिं में PP तालका टंडो आदम जे सदर जावेद शोरो जी अॻवानीअ में केक कटियो वियो। तक़रीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके नायब सदर अब्दुल करीम मरी, जनरल सेक्रेटरी सैयद खैर मोहम्मद शाह, सिटी सदर ताज मोहम्मद वरिया, UC तैयब थहीम, चेयरमैन औरंगज़ेब थहीम समेत तालके जे उहिदेदारनि, वर्करनि, जियालनि, कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बहादुर अॻवान हो, जेको अवाम जी दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे। अॼु संदसि जनम ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। असां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे आला क़यादत समेत सभिनी कारकुननि, जियालनि खे मुबारकबाद पेश कयूं था। ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो थींदो। सखर में ऐवान ज़राअत सिंध जे सीनियर नायब सदर ग़ुलाम हुसैन चाचड़, सखर डिवीज़न जी चेयरपर्सन शाइस्ता खोसो ऐं ॿियनि आबादगारनि सां गॾु सखर प्रेस क्लब में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध में 2022 दौरान थियल बरसात में सारियुनि, खजियुनि समेत ॿिया फसल तबाह थी वञण बावजूदि सिंध हुकूमत जी कयल ऐलाननि ते अमल न थियण करे आबादगार ऐं हारी सख़्त मुतासिर थिया आहिनि। कणक जी पोखाईअ लाइ सिंध सरकार तरफ़ां ॿिज ऐं भाण जी मुद में इमदादी रक़म ॾियण जो ऐलान कयो हो, पर उन ते बि अमल नाहे थियो, जंहिं सबबि आबादगार ऐं हारी ॿिज ऐं भाण मार्केट मां ब्लैक ते वठण लाइ मजबूर आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां सर्वे कराई वई हुई, पर हिन वक़्त ताईं रिलीफ नाहे ॾिनो वियो, जंहिं करे हारी आबादगार सख़्त परेशान आहिनि। जेकॾहिं असांजे मुतालबनि ते अमल न थियो त ॿी सूरत में CM हाउस कराची ॿाहिरां एहतिजाजी धरणो हणण ते मजबूर थी वेंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ऐं सिटी डिस्ट्रिक्ट लाड़काणे तरफ़ां PP जे बानी क़ाइद ऐं मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 95वीं सालगिरह जे मौक़े ते बेगम नुसरत भुट्टो मेमोरियल हॉल में तक़रीब मुनक़िद करे संदसि सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिं में पीपल्स पार्टी ज़िले लाड़काणे जे सदर MNA ख़ुर्शीद अहमद जुणेजो, सिटी डिस्ट्रिक्ट जे सदर खैर मोहम्मद शेख, नायब सदर सरदार मोहम्मद नवाज़ शेख, तालके सदर असदुल्ला भुट्टो, अनवर अली लहर, शाहरुख अनवर सियाल, मीर माजिद अली बिरोही, मोहम्मद अली बुघियो, अली मुराद अबड़ो समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई।